हज़रत इंसान इन दुनिया में पूरी दुनिया ज़ात ते ऐं किताब ते बीठी आहे। भले में भली ज़ात सभु को चवे थो त सैयद जी आहे ऐं भले में भलो किताब क़ुर आहे। इहो सैयद ऐं क़ुर खे पढ़ण वारा आलिम आम तर्जुमो कढी फ़साद फैलाए छॾियऊं। सैयदनि जी साईं साईं करे मालिक मालिक करे वॾाईअ में आणे छॾियऊं। इहे सैयद साईं आहिनि असांजा, पर मुहम्मद जो दीन जेको आहे उहो आहे ज़िंदा। मुहम्मद जो दीन आहे ॾात। सैयद जी ज़ात खां ॾात वधीक आहे। लतीफ़ इन ते छंडियो आहे ॻाल्हि खे त राणे वटो राति नओं नियापो आयो लधीसूं लतीफ़ चए ॾातर कना ॾात कोन पुछे थो ज़ात जेके आयासीं अॻी जा किथे आया पंहिंजे सीने में ॿाहिरि न आउट न राइट। पूरी दुनिया किताबनि जे कढा पूरी दुनिया ज़ात जे कढा। मुंहिंजो अर्ज़ु आहे दादा किताब इंसान हज़रत इंसान तुंहिंजी मखलूक आहे। किताब ज़िंदा न आहे, तूं ज़िंदा आहीं, तूं ख़ालिक आहीं। कलम तो ठाहियो मस पनो अखर सिट सुफ़ा ॿोलियूं बि सभु तूं थो ॻाल्हाए। उर्दू अंग्रेज़ी फारसी पश्तो बिरोकी सिंधी बलोचकी सभु ॿोली तूं थो ॻाल्हाए वग़ैरह वग़ैरह। किताब ज़िंदा न आहे। अल्लाह चवे थो मां समीन बसीर आहियां, कननि अखियुनि वारो या ई आहियां, ज़िंदा आहियां। उहो कननि अखियुनि वारो ॾिस त केरु आहे? किताब आहे या तूं आहे? जेकॾहिं मां सच थो ॻाल्हायां त गुनाह कोन्हे को सच ॻाल्हाइण में। भलो 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 किताब, पर शान जी भेट में इंसान ख़ालिक आहे किताब जो। भली भली मस्जिद आहे, पर अलाह जो घर इंसान आहे, मस्जिद न आहे। भलो 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 काबू आहे, पर समीन बसीर न आहे, या ई न आहे, ज़िंदा न आहे। मददगार कोन्हे, काबू कंहिंजी मदद नथो करे सघे, इंसान थो करे। हाणे इन में मुंहिंजो चवणु आहे त साईं सैयद ज़ात जेकॾहिं आदम आहे, इंसान आहे, त आदम जो औलाद आहे। जे पाण खे अली जो औलाद थो सम्झे ऐं नानो मुहम्मद थो करे त मुंहिंजा साईं पोइ मुहम्मद वारो इल्मु काॾे वियो? छो उहो सैयदनि वटि कोन्हे? सरकार चयो आहे मदीना मुहम्मद मुस्तफ़ा त उतुल बिल इल्म मिनल महद इल्लाह, इल्मु हासिलु कयो पींघे खां क़बर ताणी। उहो इल्मु ॾात आहे। छो उहा सैयदनि वटि ॾात कान्हे का? छा में सैयद अजायो वॾाई ऐं फुशर में था अचनि? अर्ज़ु इहो आहे मुंहिंजो सैयदनि खे त मुंहिंजा साईं तोखे नफ़्स जी ख़बर कान्हे। सैयद सरदार जीअं तोखे नफ़्स जी ख़बर कान्हे, कीअं मारींदे नफ़्स? तूं ज़ात में त तमामु भलो ऊचो थी वहीं, पर नफ़्स मारण हिते आयो आहे पाण खे सुञाणण। तूं कीअं थो क़िबला वॾाई पलीत आहे, एॾे काॾे थो वञे? आलिम दीनदार वॾो इल्मु आहे तो वटि, पर इहो इल्मु आम आहे, आउट आहे, ज़िंदा न आहे, मुर्दा आहे। मखलूक आहे, ख़ालिक न आहे, समीन बसीर न आहे। इहो इल्मु इन में मददगार कोन्हे, इंसान तो में मददगार आहे। असली इल्मु कुल इल्मु इहो दम आहे।
इहो दम तुंहिंजे सीने में आहे, इहो दम हर हिक जो सैयद आहे, सभु को सैयद आहे, पर सैयद आहे किरदार सां। सैयद सरदार सॾाए थो पर किरदार हुजे न। मां थो चवां त मां ॼाण फ़क़ीर जो तालिब आहियां। ॼाण फ़क़ीर पंहिंजो नफ़्स सुञाणे मारे मञायो। ॼाण फ़क़ीर वटि ॾात आहे, जंहिं मूंखे इहा ॾात ॾिनी आहे, जंहिं ॾात ते मां ॻाल्हायां थो वेठो। फ़क़ीर नफ़्स मारे असांखे ॾसियो त बाबा हे नफ़्स आहे, हिनखे हीअं मारियो। कंहिं बि सैयद वटि नफ़्स मारण जो रस्तो कोन्हे को। ॾात कान्हे, मुहम्मद जो इल्मु कोन्हे, मुहम्मद जो इल्मु इहो दीन आहे, तसौफ़। मुहम्मद जो दीन तसौफ़ आहे, तसौफ़ इल्म अलाह आहे। छो तसौफ़ कंहिंखे ख़बर छो नथी पए तसौफ़ छा आहे? माण्हू फ़क़ीर सॾाइण जे लाइ तयारु आहिनि, मुर्शिद सॾाइण जे लाइ तयारु आहिनि। न मुर्शिद खे मूर जी ख़बर न शुद्ध जी। मां तॾहिं थो चवां मुंहिंजा साईं, ॼाण फ़क़ीर मुंहिंजो ख़ालिक आहे, मां मख़लूक आहियां। ॼाण फ़क़ीर चन्न आहे, मां बि चन्न आहियां। पोइ मां कहिड़ो गुनाह कयो आहे जो ॼाण फ़क़ीर जो तालिब न थियां? हर कंहिंखे हक़ आहे, इश्क जी ॻाल्हि आहे। इश्क विञायो हिजाब फिट फ़क़ीर ॾाज मुंहिंजो। मां चवां थो त मां चन्न आहियां, चन्न आहियां, चन्न आहियां।